الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن سيدنا ومولانا ومرشدنا محمدا عبده ورسوله أرسله بالحق بشيرا ونذيرا وداعيا إلى الله بإذنه وسراجا منيرا أما بعد فقد قال الله تبارك وتعالى في القرآن المجيد والفرقان الحميد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم ولا تحسبن الذين قتلوا في سبيل الله أمواتا بل أحياء عند ربهم يرزقون فرحين بما آتاهم الله من فضله ويستبشرون بالذين لم يلحقوا بهم من خلفهم ألا خوف عليهم ولا هم يحزنون يستبشرون بنعمة من الله وفضل وأن الله لا يضيع أجر المؤمنين صدق الله العلي العظيم وبلغنا رسوله النبي الكريم ونحن على ذلك لمن الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد مجھا محترم عزیز دوستو، اللہ تبارک و تعالی جا لکھے کروڑے احسان جہیں مالک سائیں توائیں اساں کے ہن شہداء اسلام کانفرنس میں اچن جی توفیق عطا فرمائی۔ اللہ تبارک و تعالی خان دعا ہے تشال رب سائیں تمام ایسا کے پوری زندگی قرآن پاک اساں محبت نصیب عطا فرمائے۔ دوستو ہن کانفرنس جو عنوان ہے شہداء اسلام کانفرنس۔
इस्लाम जा शहीद त घणा आहिनि। हजरत उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु बि इस्लाम जो शहीद आ। हजरत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु बि शहीद आ। हजरत शेरे खुदा अली अल मुर्तज़ा रज़ी अल्लाह ताला अन्हु बि शहीद आहे। हजरत इमाम हसन रज़ी अल्लाह ताला अन्हु वो भी शहीद। हजरत इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु शहीद। खोड़ सारा अल्लाह जा बाना आहिनि जे इस्लाम जे ख़ातिर पंहिंजे जान जो नज़रानो पेश कयो आहे। पर अॼु मां तव्हांखे उन्हनि टिनि शहीदनि जी शहादत जो पसे मंज़र ॿुधाईंदुमि, जिन शहीदनि खे इमामुल अंबिया हजरत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इस्लाम ऐं दीन जी तबलीग जे लाइ, क़ुरान पाक जी तालीम जे लाइ, माण्हुनि खे दीन ऐं इस्लाम जूं ॻाल्हियूं सम्झाइण जे लाइ मोकिलियो हो। अज़ल ऐं कारन कबीले जा माण्हू पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि आया ऐं उन्हनि अयारी ऐं चालाकीअ सां अची करे इहा घुर कई त अल्लाह जा रसूल, असांजे इलाके जा माण्हू, असांजे शहर जा माण्हू मुस्लमान थिया आहिनि। हाणे असां इन जे लाइ आया आहियूं त के अहिड़ा उस्ताद ऐं के अहिड़ा सुलछणा माण्हू असांखे जो त असां उन्हनि खे पंहिंजे इलाके में वठी वञूं ता त माण्हुनि खे कलमो सेखारनि, माण्हुनि खे क़ुरान पाक जी तालीम ॾियनि, माण्हुनि खे दीन ऐं इस्लाम जूं ॻाल्हियूं सेखारनि। अल्लाह जे महबूब मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे त दीन जी तड़प ही ऐं दिल में इहो हमेशह ख़्याल हूंदो हो त हिकु बि काफ़िर ज़मीन ते न रहे, पूरी दुनिया जा माण्हू मुस्लमान थी वञनि। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम 10 सहाबिन जी तश्कील कई। जीअं तबलीग जमात वारा कंहिं इलाके में दीन जे तबलीग जे लाइ जमायतूं मोकिलींदा आहिनि त उन्हनि जी तश्कील कंदा आहिनि ऐं उन तश्कील में हिकिड़ो उन जमायत जो अमीर बणाईंदा आहिनि त इन जमायत जी उहा सार ऐं संभाल रहे ऐं उहे सभु माण्हू उन अमीर जी इताअत में रहनि। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम 10 सहाबिन जी तश्कील कई ऐं उन जमायत ऐं जथे जो अमीर हजरत आसिम रज़ी अल्लाह ताला अन्हु खे बनायो। ऐं हजरत आसिम खे चयो, आसिम ही खुबैब सहाबी, ही ज़ैद बिन वसना, ही अब्दुल्लाह बिन तारिक, ये इन जमायत जा मां तोखे मेंबर करे थो जा। वञो वञी करे माण्हुनि खे अज़ल ऐं कारन जे माण्हुनि खे वञी करे कलमो सेखारियो, वञी करे क़ुरान पाक जी तालीम जो दीन ऐं शरीयत जूं ॻाल्हियूं उन्हनि खे सेखारियो। हज़रत आसिम रज़ी अल्लाह ताला अन्हु जमायत सूदो निकितो आहे। हलंदे हलंदे सफ़र कंदे कंदे जॾहिं उन इलाके ऐं शहर जे वेझो पहुचनि था, हिकिड़ो माण्हू उतां खिसकी वञी करे उन्हनि खे वञी करे ॿुधाए थो त असां जंहिं मनसूबे जे लाइ विया हुआसीं असां उन मनसूबे में कामयाब बणी वियासीं। 10 मुस्लमान मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे ॾिना आहिनि। असां 10 मुस्लमान वतियूं अचूं था। हेॾां 10 मुस्लमान, होॾां 200 मुशरिक, 200 मुनाफिक ऐं काफ़िर जेको आहे जिन ज़ाहिर में कलमे जी दावा कही, जिन ज़ाहिर में मुस्लमान हुजण जी दावा कही,
ऐं उन्हनि जो इहो मनसूबो हो, उन्हनि जो इहो मक़सद हो त मुस्लमाननि खे असां अयारी ऐं चालाकीअ सां हिते वठी अची करे उन्हनि खे क़त्ल कंदासीं। 200 माण्हू मुसल्लह हथियारनि सां निकिता आहिनि। हज़रत आसिम उन्हनि जी अयारी ऐं उन्हनि जी ठगी ऐं उन्हनि जे चालाकीअ खे सम्झी वियो। हज़रत आसिम पंहिंजे जमायत खे पंहिंजे साथियुनि खे हुकुम करे थो त जबल ते चढ़ी वञे। सभु मुस्लमान जबल ते चढ़ी विया। जॾहिं हाणे हुननि ॾिठो असां हेठि आहियूं ऐं ही मथे आहिनि, हाणे असां इन्हनि सां हिते मुक़ाबिलो नथा करे सघूं। हाणे उते छा था चवनि, आसिम तव्हां हेठि लही अचो, असांजो तव्हां सां वाइदो आहे त असां तव्हां सां विढ़ंदासीं न। ऐं अॻे अरबनि में ईअं हुयो, जेको वाइदो कंदो हो त ओॾो वाइदे ते पको ऐं पुख़्तो लहंदो हो जीअं पथर ते लिको। हज़रत आसिम रज़ी अल्लाह ताला अन्हु हुन जी अयारी खे सम्झी हज़रत आसिम इनकार कयो। हज़रत खुबैब ऐं हज़रत ज़ैद ॿई हेठि लही आया। उन्हनि खे हुननि गिरफ़्तार कयो। हज़रत आसिम रज़ी अल्लाह ताला अन्हु मथे बीठो आहे ऐं उते हथड़ा खणी करे रब खां दुआ थो घुरे। छो त ॾुखे वक़्त में अल्लाह फरमाए थो, ए मुंहिंजा बानो, ॾुखियो वक़्तु तव्हांखे जेकॾहिं अची वञे, हथ खणो, तव्हांजो कमु आहे, तव्हां जूं दुआऊं क़बूल करणु मां रब्बे ज़ुल जलाल जो कमु आहे। हज़रत आसिम रज़ी अल्लाह ताला अन्हु हथड़ा खणी दुआ घुरे थो, अल्लाहुम्मा अख़बिर अन्ना रसूलक, ए मुंहिंजा अल्लाह, हीअ असांजे मामले जी ख़बर मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे नाहे। उन त असांखे इन जे लाइ मोकिलियो त ही तव्हांखे वठण आया आहिनि। तव्हां वञी करे उन ते तबलीग कयो, तव्हां वञी करे उन्हनि खे माण्हू खे दीन ऐं इस्लाम जूं ॻाल्हियूं सेखारियो ऐं सम्झायो। हिते त असां सां हुननि जंग छेड़ी आहे, हुन जो त मनसूबो ई ॿियो आहे, हुन जो इरादो ई ॿियो आहे। असां मुंहिंजा अल्लाह असांजे हिन मामले जी पंहिंजे रसूल पंहिंजे महबूब मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ख़बर ॾिजा। हज़रत आसिम दुआ घुरी, अल्लाह दुआ क़बूल कई। जिब्राइल आयो, जिब्राइल अची करे मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे सारी सूरत हाल ॿुधाई। हज़रत आसिम उन्हनि सां उते मुक़ाबिलो कंदो रहियो। हाणे जॾहिं आसिम रज़ी अल्लाह ताला अन्हु सम्झे थो त हाणे मां अन क़रीब शहीद थियण वारो आहियां, अन क़रीब मां क़त्ल थियण वारो आहियां। हज़रत आसिम उते बि दुआ घुरे थो, अल्लाहुम्मा इन्नी अहमी लकल यौम दीनक फामिली लहमी, ए मुंहिंजा रब, ए मुंहिंजा अल्लाह, हिन वक़्त ताईं मां तुंहिंजे दीन जी हिफ़ाज़त कई आहे। मुंहिंजा अल्लाह, अॼु तूं मुंहिंजे लाश जी हिफ़ाज़त कजां। छो त सलाफा नाले सां हिकिड़ी मुशरिक औरत ही उहद जे जंग में हज़रत आसिम जे ॿिनि पुटनि खे जहन्नम रसीद कयो हो। उन इहो पढ़ो ॾिनो हो, उन इहो ऐलान कयो हो त जेको बि माण्हू आसिम खे क़त्ल करे उन जी मुंडी मूं वटि खणी ईंदो, तां त मां उन जे मुंडीअ में, तां त मां उन जे मेजालो कढी करे उन जे खोपड़ीअ में शराब पी करे पंहिंजी दिलि खे ठारियां, ऐं जेको इहो मामिलो करे ईंदो मां उन खे 100 उठ इनाम में ॾींदमि। उन्हनि 100 उठ इनाम जे लालच में इहो मामिलो कयो। हज़रत आसिम रज़ी अल्लाह ताला अन्हु जी अल्लाह दुआ क़बूल कई। आसिम रज़ी अल्लाह ताला अन्हु जी अल्लाह दुआ क़बूल कई। विढ़ंदे विढ़ंदे जॾहिं हज़रत आसिम शहीद थी वियो, विढ़ंदे विढ़ंदे जॾहिं हज़रत आसिम रज़ी अल्लाह ताला अन्हु शहीद थी वियो, हाणे वेझा अचनि था। हर हिकु इहा तकड़ करे थो, हर हिक खे इहो जज़्बो आहे, हर हिक खे दिलि में इहो ख़्यालु आहे त मां वञी करे आसिम जी मुंडी लाहे करे मां इनाम कमाया। पर उन्हनि खे इहा ख़बर कान हुई त असां इन मनसूबे में कामयाब वेंदासीं या न वेंदासीं। अल्लाह पंहिंजो लश्कर मोकिलियो, अल्लाह पंहिंजी फ़ौज मोकिली। उहा कहिड़ी फ़ौज? माखीअ जूं मखियूं, माखीअ जी मख। छो त अल्लाह तबारक व तआला जेकॾहिं दीन जो कमु वरितो आहे त कमज़ोर मखलूक खां वरितो आहे। अॼु ताईं तव्हां ॾिसो, जेकॾहिं इंसाननि ॾे नज़र कयो त
त इंसान अबूहे जेके कमज़ोर, इंसान अबूहे जेके मिस्कीन ऐं गरीब, अल्लाह उन्हनि खां दीन ऐं इस्लाम जो कमु वरितो आहे। ऐं जेकॾहिं निमरूद ज़ालिम जे मुक़ाबले में हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम अचे थो त अल्लाह तबारक व तआला निमरूद जो सफ़ायो हिकड़ी कमज़ोर मखलूक खां मशरकन खां कराए थो। जेकॾहिं अबराह बादशाह काबतुल्लाह जे ड्राहिण जे इरादे सां अचे थो त अल्लाह तबारक व तआला उन वक़्त में बि हिकड़ी कमज़ोर पखी जंहिंखे अबाबील चइबो आहे, उन अबाबीलन जे हथां उन जे लश्कर खे तबाह ऐं बर्बाद कयो। अलम तर कैफ फ़अल रब्बुक बिअस्हाबिल फील अलम यजअल कैदहुम फी तग़लीलिन व अरसल अलैहिम तैरन अबाबील तरमीहिम बिहिजारतिन मिन सिज्जीलिन फजअलहुम कअस्फिम माकूल। अबराह बादशाह मुसलमाननि जे काबे खे ॾाहण जे इरादे सां आयो, हाथियुनि ते चढ़ी आया। जॾहिं मके में दाख़िल थिया, ख्वाजा अब्दुल मुतलिब जा उठ झंग में चरन पिया। पुछा कंहिंजा उठाइनि? चई उन जा उठाइनि जेको काबतुल्लाह जो मुतवली आहे, काबतुल्लाह खे संभालींदो आहे, काबतुल्लाह जी बुहारी वग़ैरह ॾींदो आहे, उन जा उठाइनि। हुकुम कई त इन जा उठ पकड़े चो। उठ पकड़े करे पंहिंजे कब्ज़े में कयई। हज़रत ख्वाजा अब्दुल मुतलिब खे जॾहिं ख़बर पई अबराह बादशाह मुंहिंजा उठ क़ैद कया आहिनि, मुंहिंजा उठ उन पकड़िया आहिनि, ख्वाजा अब्दुल मुतलिब उन ॾे आयो कि मुंहिंजा उठ छो तूं पकड़िया आहिनि? कि त अब्दुल मुतलिब तोखे उठनि जी लॻी आहे, तोखे ख़बर नाहे मां त तव्हांजे काबे खे ड्राहिण आयो आहियां, तूं त उठनि जी ॻाल्हि थो करे। अब्दुल मुतलिब चए थो उठ मुंहिंजा आहिनि, मुंहिंजा पंहिंजा उठ मूंखे मोटाए ॾे, बाक़ी काबे जो जेको मालिक आहे काबो ॼाणे, उहो ॼाणे, तूं ॼाणे, उहो काबतुल्लाह जी हिफ़ाज़त पाण कंदो। ख्वाजा अब्दुल मुतलिब पंहिंजा उठ वापसि वठी वियो। हू जॾहिं काबतुल्लाह ॾे वेझो सुरण वारा थिया आहिनि, रब साईं फरमाए थो अलम तर कैफ फ़अल रब्बुक बिअस्हाबिल फील अलम यजअल कैदहुम फी तग़लीलिन व अरसल अलैहिम तैरन अबाबील। रब साईं फरमाए थो उनखे न ॾिठव जेके हाथियुनि ते चढ़ी करे, हाथियुनि वारनि खे न ॾिठे के हाथियुनि ते चढ़ी करे काबतुल्लाह जे ड्राहिण जे लाइ आया हा। रब साईं फरमाए थो ओ अबरा तोखे कहिड़ी ताक़त आहे जो मां रब जे मुक़ाबले में अचे, मां अल्लाह जे काबे खे ड्राहें? तोखे कहिड़ी ताक़त आहे काबे जो मां अल्लाह मौजूद आहियां। रब साईं फरमाए थो व अरसल अलैहिम तैरन अबाबील तरमीहिम बिहिजारतिन मिन सिज्जील फजअलहुम कअस्फिम माकूल। अल्लाह ताला जेकॾहिं का ताक़त वारी मखलूक मोकिले हा त मोकिले सघे पियो, पर दुनिया खे ॾेखारणो हो त अल्लाह उहो ताक़त वारो आहे। जेकॾहिं अबराह बादशाह पाण खे ताक़तवर समझे थो, नंढो कमज़ोर पखीअ खां जेकॾहिं मां हुनखे तबाह कयां त मां मर्ज़ीअ वारो आहियां। तॾहिं रब साईं फरमाए थो तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्क व हुवा अला कुल्लि शैइन क़दीर। रब साईं फरमाए थो आसमाननि ते बि मुंहिंजी हुकूमत, ज़मीननि ते बि मुंहिंजी हुकूमत। आसमाननि में जेको कुझु ॾिसो था, सिज आहे, चंड आहे, सितारा आहिनि, मलाइका आहिनि, हूर आहिनि, गिलमान आहिनि, रब साईं फरमाए थो सभिनी ते मुंहिंजो हुकुम हलंदो आहे। ज़मीन में जेको कुझु तव्हांखे नज़र अचे थो, रब साईं फरमाए थो उन ते बि मुंहिंजो हुकुम हलंदो आहे, छो त अल्लाह ताक़त वारो आहे। जेकॾहिं हज़रत आसिम रज़ी अल्लाह ताला अन्हु उन जे दिफ़ा जो मसइलो अचे थो, नबीअ जो शागिर्द, नबीअ जो सहाबी, जेकॾहिं उन जे दिफ़ा जो मसइलो अचे थो त जेकॾहिं मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सहाबा जे इज़त ऐं नामूस जे दिफ़ा जे लाइ उते को इंसान नाहे त अल्लाह माखीअ जे मखिन खां बि पंहिंजे महबूब करीम जे शागिर्दनि जो दिफ़ा कयो।
जंहिं महिल मुशरिक वेझा वञनि था उनखे ख़बर ई कान पई मखियूं उन्हनि खे वठी वयूं पोइ हिते भॻा शाम ताईं इंतज़ार करनि था शाम ताईं इंतज़ार करनि था त असां ऊंदहि थिए त पोइ वञूं पर अल्लाह जी कुदरत रब खां हज़रत आसिम हिफ़ाज़त जी दुआ घुरी ही अल्लाह हज़रत आसिम जी दुआ क़बूल कई ही मखिन जी दूती रब लगाए छॾी शाम जो ज़ोरदार मींहुं वसियो ऐं हज़रत आसिम रज़ी अल्लाह ताला अन्हु जो लाश जेको आहे मींहं में के गार ऐं चुर में हले वियो हुनखे का ख़बर ई कान पई अल्लाह ई हज़रत आसिम जी दुआ क़बूल कई होॾां हज़रत खुबैब ऐं हज़रत ज़ैद बिन वसना रज़ी अल्लाह ताला अन्हुमा उन्हनि खे मके में ताईं उन्हनि खे पुॼायूं ऐं मके में उन्हनि खे वठी छॾियूं मके में उन्हनि खे विकिणी छॾियूं हज़रत खुबैब खे हारिस बिन उमैया ख़रीद कयो ऐं उन्हनि खे बि इहो मंसूबो हो त जंगे बदर में असांजा वॾा वॾा सरदार इन्हनि कुठा आहिनि ऐं उन्हनि खे क़त्ल कयो आहे असां उन्हनि खां उन्हनि जो एवज़ ऐं बदिलो वठंदासीं हज़रत खुबैब खे वॾियूं अज़ियतूं हुजनि था हज़रत खुबैब रज़ी अल्लाह ताला अन्हु ऐं हज़रत ज़ैद जे फांसीअ जो उन्हनि आर्डर करे छॾियो क़त्ल जो उन्हनि आर्डर करे छॾियो फलाणे वक़्त ऐं फलाणे टाइम ते असां इन्हनि खे सज़ा ॾींदासीं हज़रत खुबैब रज़ी अल्लाह ताला अन्हु हारिस बिन उमैया जे घर में कैद आहे पर हारिस जी न्याणी उहा चवे थी त अॼु ताईं मां अहिड़ो कैदी न ॾिठो आहे जो हज़रत खुबैब रज़ी अल्लाह ताला अन्हु हथ कड़ियूं लॻियूं पयूं आहिनि हथ ॿधा पिया आहिनि पेर ॿधा पिया आहिनि पर उन वक़्त में अहिड़े क़िस्म जा मेवा अहिड़े क़िस्म जा फ्रूट उन जे आॾो मां ॾिसंदी हुयमि जो उन वक़्त में मके में उहे फ्रूट हूंदा ई न हुआ अंगूरनि जा शुगा मके में उन वक़्त में हूंदा ई कान हा पर मां ॾिसंदी हुयमि त खुबैब जे आॾो क़िस्मे क़िस्मे जा फ्रूट क़िस्मे क़िस्मे जा मेवा पिया हूंदा हा छो त नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो मन कान लिल्लाहि कान अल्लाहु लहू जेको अल्लाह जो थींदो आहे अल्लाह उन जो थींदो आहे जेकॾहिं हज़रत खुबैब रज़ी अल्लाह ताला अन्हु जी दुनिया जी रोटी दुनिया जी मानी उन जी बंदि आहे दुनिया जा खाधा उन जे लाइ जेकॾहिं बंदि आहिनि ऐं दुनिया जूं शयूं जेकॾहिं उन जे लाइ बंदि आहिनि त अल्लाह जन्नत मां इंतज़ाम करे हज़रत खुबैब रज़ी अल्लाह ताला अन्हु खे अल्लाह जन्नत जा मेवा खाराए पियो जीअं बीबी मरियम रज़ी अल्लाह ताला अन्हा बीबी मरियम सलामुल्लाह अलैहा हज़रत ज़करिया अलैहिस्सलातु वस्सलाम बैतुल मुक़द्दस जे भरे में उन खे हुजरो ऐं कमरो ठाहे ॾिनो हो इबादत जे लाइ त उते अल्लाह जी इबादत करे पर हज़रत ज़करिया अलैहिस्सलाम केतिरा दफ़ा ॾिठो जो बीबी मरियम जे आॾो अहिड़े क़िस्म जा खाधा ऐं पीता पिया हूंदा हा जो दुनिया जा उहे न लॻंदा हा ऐं हज़रत ज़करिया अलैहिस्सलाम हिकिड़े ॾींहुं बीबी मरियम खां पुछा कयो त मरियम ही काॾों आंदा थी रब साईं फरमाए तो कुल्लमा दखल अलैहा ज़करियल मिहराब वजद इंदहा रिज़्का काल या मरियम अन्ना लक हाज़ा कालत हुवा मिन इंदिल्लाह इन्नल्लाह यरज़ुकु मन यशाउ बिगैरि हिसाब एक दफो न ब दफा न केतिरा दफ़ा ज़करिया अलैहिस्सलातु वस्सलाम कमरो बंदि करे हलियो वञे ऐं जंहिं महिल मोटी अचे ॾिसे त बीबी मरियम जे आॾो क़िस्मे क़िस्मे जा खाधा पिया आहिनि हिकिड़े ॾींहुं पुछा करे तो अन्ना लक हाज़ा ओ मरियम दरवाज़ो मां बंदि करे वयुमि को जारो ऐं जारी भी खुलल कान्हे का अची करे दरवाजो खोलियो भी माहे ओ मरियम ही काॾों तूं ही खाधा पीता आंदा आहिनि कहिड़े क़िस्म जा ही मेवा आहिनि केरु तोखे खाधो ॾेई वियो आहे बीबी मरियम चवे थी हुवा मिन इंदिल्लाह ओ ज़करिया इहो ख्याल न कजांइ त को हिते को इंसान पुॼाए वञे थो इहो ख्याल न कजांइ इहो वहम न कजांइ त को माण्हू हिते पुॼाए वियो आहे हुवा मिन इंदिल्लाह जेकॾहिं तूं दरवाज़ो बंदि करे हलियो
पयो आ ऐं जेकॾहिं तूं दरवाज़ो बंदि करे हलियो वियो आहे अल्लाह जे तरफ़ां रब मूंखे जन्नत जा खाधा मोकिलींदो आहे जेके मां वेठी खाईंदी आहियां। बीबी मरियम सलामुल्लाह अलैहा जेकॾहिं उन खे खाधे जी ज़रूरत पवे थी त अल्लाह जन्नत मां उन ॾे खाधा मोकिले थो। मेवनि जी ज़रूरत पवे थी जन्नत जा मेवा अल्लाह उन ॾे मोकिले थो। त नबीअ जो शागिर्द नबीअ जो गुलाम हज़रत ख़ुबैब रज़ी अल्लाह ताला अन्हु इस्लाम जे ख़ातिर जेको क़ैद थी आयो आहे इस्लाम जे ख़ातिर जेके हथ कड़ियूं लॻियूं पयूं आहिनि छो त जेलनि में वञणु ऐं हथ खणियूं पाइण इहा का नई ॻाल्हि कान्हे का इहो नबियनि जो वरसो हलंदो अचे थो। आलिम नबियनि जा वारस आहिनि ऐं नबियनि खे हथ कड़ियूं लॻियूं नबियनि खे जेलनि में विधो वियो त नबीअ जा जेके वारस आहिनि आलिम आहिनि जेकॾहिं उन्हनि खे हथ कड़ियूं लॻनि या उन्हनि खे जेलनि में उमारियो वञे या उन्हनि जे मथां जेकॾहिं सख़्तियूं लॻियूं वञनि या उन्हनि जे मथां जेकॾहिं पाबंदियूं लॻायूं वञनि त इहा का वॾी ॻाल्हि कान्हे का या नई ॻाल्हि कान्हे का। मुझो महबूब मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तवा तारीख ऐं सीरत जा किताब पढ़ी ॾिसो अल्लाह जो महबूब मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे पूरा 3 साल शाब अबी तालिब में जेको आहे मक्के जे मुशरिकन कैद कयो हो पूरा 3 साल महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उते जेल काटियो पंहिंजे अहल अयाल सूदो पंहिंजे घरवारनि सूदो पंहिंजे बच्चनि सूदो जो एतिरी क़दर जो उते वणनि जा पन जेको आहे उहे चबाड़े पंहिंजो गुज़रान कंदा हुआ। त नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे मथां इहा पाबंदी छो आई नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां इहो बाइकाट छो कयो वियो सिर्फ़ हिन क़ुरान जे करे सिर्फ़ हिन क़ुरान जे करे छो त हिन क़ुरान में अल्लाह एॾो त असर रखियो आहे हिन क़ुरान में अल्लाह एॾो त तासीर रखियो आहे केॾो बि पक्को काफ़िर छो न हुजे केॾो बि दिलि जो सख़्त छो न हुजे पर जेकॾहिं क़ुरान उन जे मथां पढ़ियो वेंदो त उन जी दिलि जेको आहे पाणी थी वेंदी। तंहिंजे करे काफ़िर ऐलान कनि था रब साईं फरमाए थो वक़ाल अल्लज़ीन कफ़रू ला तस्मऊ लिहाज़ल क़ुरआन वल्गऊ फ़ीहि लअल्लकुम तग़लिबून। काफ़िरनि इहो ऐलान करे छॾियो त मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं क़ुरान पढ़े त क़ुरान न ॿुधो लुड़ कयो शोर मचायो उन जे क़ुरान जो आवाज़ तव्हांजे कननि ताईं न पहुचे छो त अल्लाह क़ुरान में एॾो असर रखियो आहे हुजे अल्लाह जो कलाम ज़बान हुजे अल्लाह जे महबूब मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पोइ छो न उन्हनि माण्हुनि जे दिलनि ते क़ुरान असर कंदो। केतिरा माण्हू नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे पाक ज़बान मां ही क़ुरान पाक ॿुधी करे मुस्लमान थींदा त नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जा सहाबा उनखे इस्लाम जे ख़ातिर दीन जे ख़ातिर एॾियूं सख़्तियूं आयूं। हज़रत ख़ुबैब रज़ी अल्लाह ताला अन्हु जॾहिं सम्झो हाणे मां अनकरीब शहीद थियण वारो आहियां अनकरीब मूंखे ही सज़ा ॾींदा अनकरीब मूंखे शहीद कंदा हज़रत ख़ुबैब रज़ी अल्लाह ताला अन्हु खां पाकीअ जी घुर कई त मूंखे पाकी जो त मां पंहिंजी सफ़ाई कयां। हारस जी न्याणी चवे थी त मां हज़रत ख़ुबैब खे सफ़ाई जे लाइ पाकी ॾिनी ऐं पाकी ॾेई करे उहा पंहिंजे कम घर जे कमकार में मशगूल थी वई ऐं हारस जी न्याणी चवे थी मां जो हीअं जो नज़र कयां त मुंहिंजो नंढड़ो ॿार हज़रत ख़ुबैब जे झोल में वेठो आहे मूंखां दाह निकिरी वई मूंखां शिरक निकिरी वियो ही त असांजो दुश्मन असां हिन जा दुश्मन आहियूं पाकी बि हुनखे हथ में आहे हाणे अलाए छा कंदो अलाए असां खां हो त ईअं सम्झे थो त मां त उहो ई क़तल थी वेंदुमि अलाए मुंहिंजे मासूम बचे खे बि क़तल न कंदो। हज़रत ख़ुबैब फरमाए थो मां उन न्याणीअ जी मायूसी ॾिसी सम्झियुमि त हिनखे ही ख़्याल आहे। हज़रत ख़ुबैब रज़ी अल्लाह ताला अन्हु नंढड़े खे छॾे ॾिनो उनखे छॾे ॾिनई ऐं उनखे पंहिंजे माउ ॾे रवानो कयईं ऐं हज़रत ख़ुबैब चवे थो अम्मा असां मुहम्मद मुस्तफ़ा जा गुलाम आहियूं असां में इहा गद्दारी न थींदी आहे जो असां मासूम ॿारनि खे क़त्ल कयूं। मां सम्झां थो तव्हां मुंहिंजा दुश्मन आहियो मां सम्झां थो मां तव्हांजो दुश्मन आहियां तूं दिलि में इहो ख़्यालु कयो हूंदो त मुंहिंजे मासूम बचे खे क़त्ल कंदो पर असां मुस्लमान आहियूं मुहम्मद मुस्तफ़ा जा गुलाम आहियूं मुहम्मद मुस्तफ़ा जा शागिर्द आहियूं असां खां इहो न थींदो आहे। हज़रत ख़ुबैब रज़ी अल्लाह ताला अन्हु
जो जॾहिं वक़्तु आयो उनखे वती वञनि था। हज़रत ज़ैद खे बि उते पहुचाए वियो। हज़रत ज़ैद हज़रत ख़ुबैब हिकु ॿिए ॾे ॾिसी करे खिलनि था। मायूसी उन्हनि जे चेहरे में नाहे, मायूसी उन्हनि खे नाहे, परेशानी उन्हनि खे नाहे। त असां अखियुनि सां मौत ॾिसूं था, छो त मुजाहिद मौत खां न डिॼंदो आहे। मुजाहिद मौत खां न डिॼंदो आहे, मोमिन मौत खां न डिॼंदो आहे, छो त मौत त हिकिड़ी पुल आहे। मुस्लमान ऐं मोमिन उहा पुल किरास करे पंहिंजे रब सां मिलंदो आहे। ऐं शहीद जॾहिं शहीद थींदो आहे, अञा उन जो रत जो फुड़ो ज़मीन ते किरंदो ई नाहे, अॻई अल्लाह रब्बुल आलमीन शहीद खे पंहिंजो दीदार कराईंदो आहे। हदीस पाक में ईंदो आहे, जॾहिं जन्नती जन्नत में वेंदा, जहन्नमी जहन्नम में वेंदा, जॾहिं फ़ैसिलो थी वेंदो, पोइ अल्लाह तबारक व तआला जन्नतनि खे चवंदो त ॾियो ख़बर तव्हांखे अञा कंहिं शइ जी ज़रूरत आहे त उहा तव्हांखे मिले। को कहिड़ी ॻाल्हि कंदो, को जन्नती कहिड़ी ॻाल्हि कंदो, पर शहीद जेके रब जे रस्ते में शहीद थी आया आहिनि न, उहे शहीद चवंदा रब असांजी ॿी का बि तमन्ना कान्हे का, असांजी इहा तमन्ना आहे त असांखे ज़िंदा करे ज़मीन दुनिया में मोकिल, तुंहिंजे रस्ते में शहीद थी अचूं, वरी असांखे ज़िंदा करे मोकिल, वरी तुंहिंजे रस्ते में शहीद थी अचूं, वरी असांखे ज़िंदा करे मोकिल त वरी असां शहीद थी अचूं। छो त शहादत वारे वक़्त में शहीद खे रब जो दीदार थींदो आहे। जॾहिं रब जो दीदार शहीद खे थींदो आहे न, त ज़ाहिर में त माण्हू सम्झंदो हिन खे तीर लॻा आहिनि, ज़ाहिर में माण्हू ॾिसंदो हिन खे तरार लॻी आहे, ज़ाहिर में ॾिसंदो हिन खे गोलियूं लॻियूं आहिनि, पर गोलीअ जो केॾो बि इज़ा छो न हुजे, तीर जो केॾो बि इज़ा छो न हुजे, तरार जो केॾो बि इज़ा छो न हुजे, पर शहीद खे शहादत वारे वक़्त में रब जो जॾहिं दीदार थींदो आहे न, त हुनखे एतिरो बि इज़ा न ईंदो आहे, अञा मशर जे चक में इज़ा अञा वधीक आहे। शहीद खे तीरनि ऐं तलवारनि ऐं गोलनि में बि एतिरो इज़ा न ईंदो आहे। इन जो मिसाल मां तव्हांखे ॾियां। हज़रत यूसुफ अलैहिस्सलातु वस्सलाम बीबी ज़ुलेखा उन जे लाइ परेशान थी पई, हज़रत यूसुफ जे मथां आशिक़ थी पई। जॾहिं पाड़े जे मायुनि खे ख़बर पई, ॻोठ जे औरतुनि खे ख़बर पई त बीबी ज़ुलेखा खे जे मथां जुठ फुट करनि पियूं, ही कहिड़े क़िस्म जी औरत आहे जो बानो नौकर बाने खे ख़रीद कयूं, उन बाने जे मथां उन जे लाइ परेशान थी वई आहे। जॾहिं बीबी ज़ुलेखा खे कननि ते इहा ॻाल्हि पहुती, उन खे ख़बर पई, पोइ उन चयो त हाणे हिक हिक खे घुराए केतिरो सम्झाए केतिरो सम्झाईंदमि। बीबी ज़ुलेखा उन्हनि सभिनी जी दावत कई, सभिनी जी दावत करे उन्हनि सभिनी खे कमरे में विहारियईं। अल्लाह ताला इहा ॻाल्हि हिन क़ुरान पाक में ज़िक्र कई आहे। रब साईं फरमाए थो, वकाल निस्वतुन फिल मदीनति इम्रातुल अज़ीज़ तुराविदु फताहा अन नफ्सिही कद शगफा हुब्बा इन्ना लनराहा फी ज़लालिम मुबीन फलम्मा समिअत बिमक्रिहिन्न अरसलत इलैहिन्न व आतदत लहुन्न मुत्तक़अन व आतत कुल्ल वाहिदतिन मिनहुन्न सिक्कीनन व क़ालत खुरुज अलैहिन्न फलम्मा रअयनहु अकबरनहु व क़त्तान ऐदियहुन्न व क़ुल्ना हाशा लिल्लाहि मा हाज़ा बशरा इन हाज़ा इल्ला मलकुन करीम। बीबी ज़ुलेखा चयो, हिक हिक खे केतिरो सम्झाए केतिरो सम्झाईंदमि। सभिनी जी दावत करे हिकिड़े कमरे में उन्हनि खे विहारे करे उन्हनि जे आॾो फ्रूट रखियाई ऐं हिक हिक खे छुरी या चाकू हथ में ॾिनाई। हाणे उन्हनि खे चयईं, हाणे तव्हांजे खाइण जी ही तव्हांजे लाइ इकराम आहे, तव्हांजे लाइ फ्रूट आहे, तव्हां इहो खाओ। रब साईं फरमाए थो, वकालत खुरुज अलैहिन्न, होॾां यूसुफ अलैहिस्सलाम खे हुकुम कयो, यूसुफ हेॾे था, हिन जे आॾो त हितां गुज़र करे वञनि था त तुंहिंजे हुस्न जी ऐं तुंहिंजे जमाल जी ही जेको आहे झलक त ॾिसनि, तुंहिंजे हुस्न ऐं जमाल जी झलक, पंहिंजे हुस्न ऐं जमाल जी झलक हिन खे ॾेखार। रब साईं फरमाए थो, वकालत खुरुज अलैहिन्न,
यूसुफ अलैहिस्सलाम उतां गुज़र करे वियो हो त नबी हो त पैगंबर हो त हया जो पेकर हो। यूसुफ अलैहिस्सलाम त औरतुनि ॾे कान निहारियो, उनखे त ख़बर कान पई त केरे वेठियूं आहिनि। अल्लाह फरमाए थो फलम्मा रअयनहु, जॾहिं उन्हनि माइनि जी यूसुफ अलैहिस्सलाम ते नज़र पई आहे, फलम्मा रअयनहु अकबरनहु व क़त्तान अयदियहुन वकुल्न हाशा लिल्लाहि मा हाज़ा बशरा इन हाज़ा इल्ला मलकुन करीम। यूसुफ अलैहिस्सलाम जो हुस्न ऐं जमाल जॾहिं उन्हनि ॾिठो, रब साईं फरमाए थो उन्हनि खे सूफ़त हथ में हुया, फ्रूट त उन्हनि खे हथ में हुयो। अल्लाह फरमाए थो वक़त्तान अयदियहुन, सूफ़ जे कटण जे बजाए पंहिंजूं आङुरियूं कपियाऊं, पंहिंजा हथ कपे विधाऊं, पर उनखे ख़बर ई कान पई। उन्हनि खे ख़बर ई कान पई त को असां फ्रूट वढियो आहे या असां जूं आङुरियूं कपजी आयूं आहिनि। त ॾिसो यूसुफ अलैहिस्सलाम जो हुस्न ऐं जमाल जॾहिं उन्हनि ॾिठो त उन्हनि खे ख़बर ई कान पई पंहिंजूं आङुरियूं कपियाऊं। अहिड़े नमूने सां शहीद जॾहिं शहीद थींदो आहे ऐं उनखे उन शहादत वारे वक़्त में रब साईं पंहिंजो जॾहिं दीदार कराईंदो आहे न, अल्लाह जन्नतीअ खे शहीद खे जॾहिं दीदार कराईंदो आहे त शहीद खे इहे तुंहिंजा तीर, तुंहिंजूं तलवारूं ऐं तुंहिंजूं गोलियूं इहे कुझु बि असर कान कंदियूं आहिनि। उनखे ख़बर ई कान पवंदी आहे त का मूंखे गोली लॻी आहे, उनखे ख़बर ई कान पवंदी आहे त मूंखे को तीर लॻो आहे, उनखे ख़बर ई कान पवंदी आहे का मूंखे तलवार लॻी आहे। छो त रब जो जॾहिं उनखे दीदार थींदो आहे त उनखां दुनिया विसरी वेंदी आहे। त शहीद जो अल्लाह वॾो मर्तबो कयो आहे, शहीद जो अल्लाह वॾो शान कयो आहे। इन जे करे महबूब मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा सहाबी पंहिंजे जान जी परवाह नथा करनि, पंहिंजूं जानियुनि जो नज़रानो पेश करनि था, पंहिंजूं जानियूं नबीअ जे इज़त जे मथां, क़ुरान जे इज़त जे मथां, दीन ऐं इस्लाम ऐं कलमे जे ख़ातिर सहाबा इकराम पंहिंजूं जानियूं कुर्बान कयूं, पंहिंजा वतन कुर्बान कयूं, पंहिंजा माल कुर्बान कयूं, हर शइ उन्हनि दीन जे लाइ कुर्बान कई। तंहिंजे करे तव्हां असां बि मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा उम्मती आहियूं। असां बि उहो ई कलमो पढ़ियो आहे जेको अबू बकर सिद्दीक़ कलमो पढ़ी मुस्लमान थियो। असां बि उहो ई कलमो पढ़ूं था जेको उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु कलमो पढ़ियो हो। तूं असां बि उहो ई कलमो पढ़ूं था जेको उस्मान गनीअ कलमो पढ़ियो हो, ऐं तूं असां उहो ई कलमो पढ़ूं था जेको शेरे ख़ुदा कलमो पढ़ियो हो। तूं असां उहो ई कलमो पढ़ूं था जेको इमाम हुसैन कलमो पढ़ियो हो। उहो इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु, इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जो उन सां वॾो प्यार हो। इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु जो सां मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो एॾो प्यार हो जो हिकिड़े ॾींहुं पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुआ घुरनि था, ए मुंहिंजा अल्लाह हिन हुसैन सां मूंखे प्यार थी, हुसैन सां मूंखे मोहबत थी। अल्लाह जेके मुंहिंजा उम्मती मुंहिंजे हिन हुसैन सां मोहबत कनि, रब तूं बि उन्हनि सां मोहबत ऐं प्यार कजां। इन जे करे सहाबा इकराम खे इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला सां वॾी मोहबत हूंदी। हज़रत अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो उहो सहाबी आहे, 5000 हदीसूं जंहिंखे यादि आहिनि, हाफ़िज़ुल हदीस सॾियो वेंदो हो। बुखारी शरीफ़ में घणे में घणियूं हदीसूं सभिनी साहिबनि खां जेकर आहिनि त हज़रत अबू हुरैरे जूं आहिनि। मुस्लिम शरीफ़ में घणे में घणियूं जेकर हदीसूं आहिनि त हज़रत अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु जूं आहिनि। उहो अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु जा पेर छंडे थो। इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु के जनाज़े तां वापसि मोटिया। हज़रत अबू हुरैरे जो नज़र कई त हुसैन जे पेरनि ते गुर्दो गिबार आहे, मुंहुं मुबारक ते मिटी लॻी पई आहे। हज़रत अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु पंहिंजो पटको लाहे करे इमाम हुसैन जे मुंहुं तां मिटी छंडे थो, पेरनि खे छंडे थो। इमाम हुसैन चवे थो, चाचा ही छा थो करे? तूं त मोहम्मद मुंहिंजे नाने मोहम्मद मुस्तफ़ा जो प्यारो सहाबी आहे, तूं त मूंखां उम्र में वॾो आहे, तूं त हाफ़िज़ुल हदीस आहे, तोखे त 5000 5000 खां वधीक हदीसूं यादि आहिनि, ही छा थो करे? हज़रत अबू हुरैरे जे अखियुनि मां पाणी वही वञे थो, चवे थो, पुट इहा ॻाल्हि वॾी कान्हे का त मां तोखां उम्र में वॾो आहियां,
इहा ॻाल्हि वॾी ॻाल्हि कोन्हे का त मूंखे घणियूं हदीसूं यादि आहिनि पर मां तुंहिंजे नाने मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां ॿुधो हो ऐ मुंहिंजा अल्लाह जेको मुंहिंजो उम्मती मुंहिंजे हुसैन सां प्यार करे रब तूं बि उन सां प्यार कजां इन जे करे मां तोसां प्यार कयां। हज़रत अब्दुल्लाह बिन अब्बास हज ते वञे थो। इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु पंहिंजे ज़िंदगीअ में 25 हज कया पर सभु प्यादल। 25 हज उम्र में ऐं ज़िंदगीअ में इमाम हुसैन कया प्यादल। पुछण वारा पुछा करनि था साईं तव्हां जे लाइ त सवारीअ जो को मसइलो कोन्हे को केॾो पंधु तव्हां मदीने खां मके करे वञो था वरी ओॾां प्यादल मदीने ने अचो था साईं तव्हां जे लाइ त सवारियूं को मसइलो कोन्हे को। इमाम हुसैन चवे थो हा इहा ॻाल्हि आहे सवारी मुंहिंजे लाइ को मसइलो कोन्हे को पर मां मके ॾे प्यादल इन जे करे वेंदो आहियां त उन अल्लाह जो घर काबो आहे उन इश्क में मां प्यादल वेंदो आहियां। वरी जॾहिं हज करे वापसि थींदो आहियां मदीने ॾे त उते नाने मुहम्मद मुस्तफ़ा जो रोज़ो अतर आहे उन मोहब्बत ऐं इश्क में मां प्यादल ईंदो आहियां। हज़रत अब्दुल्लाह बिन अब्बास बि हज ते निकितो आहे सवारीअ ते आहे। हज़रत इमाम हुसैन प्यादल आहे। हज़रत अब्दुल्लाह चवे थो तव्हां प्यादल हुजो मां सवारीअ ते हुजां इहा मुंहिंजी दिलि बर्दाश्त नथी करे ही सवारी आहे तव्हां इन सवारीअ ते चढ़ो त मां प्यादल हलां थो। इमाम हुसैन चवे थो त मां सवारीअ ते न वेंदुमि मां प्यादल हज ते वेंदुमि। हज़रत अब्दुल्लाह बिन अब्बास चवे थो जेकॾहिं तव्हां प्यादल हलो था त मां बि तव्हां सां गॾु प्यादल आहियां थो तूं पंधु हुजे मां वरी केरु थींदो आहे जो सवारीअ ते हली करे मां हज ते वञा पंहिंजी सवारी वापसि मोटाए थो। हज़रत इमाम हुसैन सां हज़रत अब्दुल्लाह बि प्यादल पंधु हले थो। इन खे मोहब्बत ऐं प्यार न चइबो आहे त ॿियो छा। हज़रत बिलाल रज़ी अल्लाह ताला अन्हु नबीअ जो मशहूर सहाबी आहे जो नबी अलैहिस्सलातु वस्सलाम मस्जिद जो मुअज्जिन हज़रत बिलाल खे बनायो हो। हज़रत बिलाल रज़ी अल्लाह ताला अन्हु जो ॾिसो त इमाम हसन हुसैन सां केॾो प्यार आहे। हज़रत बिलाल रज़ी अल्लाह ताला अन्हु नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी मस्जिद जो मुअज्जिन आहे। जॾहिं पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिन फानी जहान मां बुरको मटाइनि था आज़ान जो टाइम थियो साहबी चवनि था बिलाल आज़ान चओ त निमाज़ पढ़ूं। हज़रत बिलाल आज़ान शुरू कई अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह अशहदु अन्ना मुहम्मदर रसूलुल्लाह अशहदु अन्ना मुहम्मदर रसूलुल्लाह। जॾहिं इन्हनि जुमलनि ते बिलाल आयो हज़रत बिलाल बेहोश थी करे मेंबर तां हेठि किरी पियो। साहबी भॼंदा आया को पेरनि खे मां टाॾे थो को हथनि खे मां टाॾो थियो को मथे खे मां टाॾे थो। हज़रत बिलाल होश में आयो पुछा करनि था बिलाल छा थियो तोखे जो आज़ान पूरी कान कयई आज़ान ॾींदे ॾींदे तूं बेहोश थी करे किरी पवे। हज़रत बिलाल खां अखियुनि मां पाणी वहे थो चए थो यार कहिड़ी ॻाल्हि था पुछो जेकॾहिं पुछो था त ॿुधायांव थो। हूअं जॾहिं बि आज़ान जो वक़्तु थींदो हो मां जॾहिं आज़ान ॾींदो हुउमि महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साम्हूं मेंबर ते वेठा हूंदा हुआ मां आज़ान बि ॾींदो हुउमि ऐं महबूब जो दीदार बि कंदो हुउमि। जॾहिं अशहदु अन्न मुहम्मद रसूला चवंदो हुउमि त आंगुर सां इशारो बि कंदो हुउमि। अॼु मूंखे मेंबर ख़ाली नज़र आयो हाणे आज़ान त ॼां पियो ॾिसां त कंहिंखे ॾिसां दीदार कयां त कंहिंजो कयां ज़ियारत कयां त कंहिंजी कयां इशारो कयां त काॾे कयां ईअं ख़बर ई कान पई मुंहिंजी दिलि बर्दाश्त कान कयो मेंबर जो ख़ाली मूंखे नज़र आयो मूंखे ख़बर ई कान पई मां बेहोश थी करे किरी पयुमि। हर बिलाल चवे थो कसम आहे मूंखे ख़ुदा जो अॼु खां पोइ हिन मस्जिद में मां आज़ान न ॾींदुमि छो त मां आज़ान ॾेई कान सघंदुमि। हज़रत बिलाल रज़ी अल्लाह ताला अन्हु नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे वफ़ात खां पोइ हज़रत बिलाल मके मां रहण मदीने मां रहण छॾे ॾिनई। हज़रत बिलाल जेको आहे शाम जे इलाइक़नि ॾे हलियो वियो पूरो साल हज़रत बिलाल झंगनि में गुज़ारे थो। हज़रत मौलाना ज़करिया रहमतुल्लाह अलैह शेखुल हदीस हज़रत मौलाना मोहम्मद ज़करिया तबलीग जमात वारा उहे लिखनि था त हज़रत बिलाल साल पूरो जेको आहे मदीने खां ॿाहिरि रहियो। साल खां पोइ ख्वाब में महबूब करीम ज़ियारत कराइनि था
ऐं इहा मयार ऐं डोरा पुॼनि था। ओ बिलाल ही कहिड़े क़िस्म जी यारी आहे, बिलाल ही कहिड़े क़िस्म जी संगत आहे, बिलाल ही कहिड़े क़िस्म जी मोहबत आहे। ओ बिलाल उहो बि वक़्तु हुयो जो मुंहिंजे मोहबत जे करे काफ़र तोखे ततल वारे ते सुम्हारींदा हा, तुंहिंजे मथां वज़नी पत्थर रखंदा हा, तुंहिंजे गिच में रसो विझी करे छोरनि जे हवाले कंदा हा। ईअं छोरा काफ़रनि जा छोरा ईअं तोखे घुमाईंदा हा, घिटनि में जीअं जानवरनि खे घुमाइबो हा। ओ बिलाल इहे सख़्तियूं सठई इन ॾुखे वक़्त में बि असांखे तूं न छॾियो। ओ बिलाल हाणे छाजे करे मां मुहम्मद जे मदीने खे छॾे आयो आहियां। हर त बिलाल खां चिखा निकिरी वयूं, हर बिलाल खां रड़ियूं निकिरी वयूं, हर त बिलाल जागियो आहे। उन वक़्त में अध राति मदीने ॾे राही थियो आहे। पंधु कंदो कंदो केतिरा ॾींहं पंध में लॻा आहिनि। उन वक़्त मस्जिद नबीअ में पहुतो आहे जो केतिरा सहाबी तहज्जुद जे लाइ मस्जिद नबीअ में मौजूद हुया। सैयदना इमाम हसन इमाम हुसैन उहे बि मौजूद हुया, उहे बि तहज्जुद नमाज़ पढ़ण जे लाइ आया हा। जॾहिं हज़रत बिलाल मस्जिद में दाख़िल थियो, बिलाल ते जॾहिं हसन हुसैन जी नज़र पई आहे, ख़ुशी मां चवनि था चाचो बिलाल अची वियो, चाचो बिलाल अची वियो। जॾहिं आज़ान जो टाइम थियो, आज़ान जो जॾहिं वक़्तु थियो, ॿई शहज़ादा चवनि था चाचा असांखे अॼु त उहा आज़ान ॿुधाए जेका नाने नबीअ जे वक़्त में आज़ान चवंदे हैं। हाणे हज़रत बिलाल फाथो, जेकॾहिं आज़ान चवे थो त कसम थो टुड़े, जेकॾहिं आज़ान नथो चवे त शहज़ादा नाराज़ थियनि था। जंहिंजे बारे में महबूब करीम फरमायो हो त जंहिंजी इन्हनि सां मोहबत आहे उन जी मां मुहम्मद सां मोहबत आहे, जंहिंजो इन्हनि सां बुग़्ज़ ऐं साड़ आहे उन जो मूंसां बुग़्ज़ ऐं साड़ आहे, जंहिंजी उन्हनि सां दुश्मनी आहे उन्हनि जी मूंसां दुश्मनी आहे। जंहिं मुंहिंजे हसन हुसैन खे नाराज़ कयो ॼण मां मुहम्मद खे नाराज़ कई। साहबा इकराम कॾहिं बि इमाम हसन इमाम हुसैन खे नाराज़ न कंदा हा। हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु जी ज़िंदगी पढ़ो त उन जी केतिरी ॿिन्ही शहज़ादनि सां मोहबत आहे। ईरान जॾहिं हज़रत उमर फतह कयो, इहे ईरानी हज़रत उमर ते इन जे करे चिड़ियल हूंदा अथव जो ईरान खे हज़रत उमर फतह कयो हो। उन वक़्त में उन जो फारस नालो हो, जॾहिं हज़रत उमर फारूक उन खे फतह कयो हो। इहा आज़ान मुसलमाननि वारी आज़ान इन जे करे न ॾींदा अथव छो त इहा आज़ान हज़रत उमर फारूक खे अल्लाह मलाइके जे ज़रिए ख्वाब में ॿुधाई ही, जेका हज़रत उमर फारूक अची करे महबूब करीम खे ॿुधाई। छो त जॾहिं आज़ान जो मसइलो आयो, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम सहाबा इकराम खे गॾु करे मशवरो कयो हाणे छा करणु घुर्जे, जो निमाज़ जी का निशानी रखूं, जो उहा निशानी ॾिसी करे माण्हू निमाज़ ते अचनि। कंहिं चयोसीं उन वक़्त में झंडो चाढ़िजे, कंहिं चयोसीं उन वक़्त में बाहि ॿारिजे, कंहिं कहिड़ी ॻाल्हि कई, कंहिं कहिड़ी ॻाल्हि कई। नबी अलैहिस्सलाम फरमाया इहे सभु ॻाल्हियूं सही न आहिनि। राति जो हज़रत उमर फारूक सुतो पियो आहे, ख्वाब में ॾिसे थो त हिकिड़ो मलाइक जबल ते बीह करे इहे आज़ान वारा अल्फाज़ चवे थो। हज़रत ज़ैद नाले सां हिकिड़ो सहाबी आहे, उन बि इहो ख्वाब लधो आहे ऐं इहे ॿई सहाबी सुबुह जो नबी अलैहिस्सलातु वस्सलाम वटि आया आहिनि। हज़रत ज़ैद बि इहा ॻाल्हि करे थो, साईं ही लफ़्ज़ मां ॿुधा आहिनि, ॾाढा प्यारा आहिनि, ॾाढा भला आहिनि। हज़रत उमर फारूक चए थो साईं ही लफ़्ज़ मूंखे अल्लाह ॿुधाया आहिनि, मलाइक ही आज़ान जा लफ़्ज़ चए पियो। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम बिला चयो त ये हुकुम क्यों त हाणे इहा आज़ान में इहे लफ़्ज़ चवंदा कि इहा निमाज़ जी निशानी आहे, त इहा आज़ान में तब्दीली इन जे करे आंदी अथऊं त इहा आज़ान उमर जे करे हिन उम्मत खे मिली आहे। कलमो इन जे करे मटायो अथऊं छो त इहो कलमो पहिरियों अबू बकर सिद्दीक़ पढ़ियो आहे। जेकॾहिं इहो कलमो अबू बकर वारो पढ़े त अबू बकर खे मञणो पवेसि, जेकॾहिं आज़ान उमर वारी ॾे त उमर खे मञणो पवेसि। हिन क़ुरान खे सही इन जे करे नथो चवे त हिन क़ुरान खे लिखण वारो हज़रत उस्मान आहे, जेकॾहिं क़ुरान खे सही चवे त पोइ उस्मान खे मञणो पवेसि। बहरहाल मां एॾे नथो वञा, इहो जुदारो मौज़ू आहे त हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु जी
एतरी इमाम हसन इमाम हुसैन सां मोहब्बत आ जने फारस याने ईरान फतह करे थो उन्हें जूं बादशाह जूं जेके शहजादियूं कैद थी आयूं केतरा साहब घुर करन था पांजो पुत्र घुर करे थो पर हजरत उमर फारूक रज़ी अल्लाह ताला चवे थो ये शहजादियूं मां उन्हनि शहजादन खे पाणाईंदुमि जेके इन जे लाइक आहिनि उन्हनि मां हिकड़ी इमाम हसन खे पाणाई हिकड़ी इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु खे पाणाई अठे ॾींहुं हजरत उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु इमाम हसन इमाम हुसैन खे घुराईंदो हो कलाकनि जा कलाक उनखे पंहिंजे आॾो विहारी करे दीदार कंदो हो केतिरो वक़्तु ईअं हलियो हिकिड़ो साहबी चवे थो साईं साल गुज़री विया आहिनि तव्हां इन्हनि ॿिन्ही शहज़ादनि खे घुरायो था तकलीफ़ जो था साईं असां त ॾिठो आहे को कमकार बि तव्हां जे में कोन हूंदो आहे हज़रत उमर फारूक जे अखियुनि मां पाणी वही वञे थो यार कहिड़ी ॻाल्हि था पुछो महबूब मोहम्मद मुस्तफ़ा जी जॾहिं सिक लॻंदी आहे न हसन हुसैन खे घुराए करे उन्हनि जी ज़ियारत करे मां महबूब जी सिक पूरी कंदो हा छो त ॿई जॾहिं बीहंदा हुआ ॼण हू बहु मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बीठा आहिनि त हज़रत बिलाल रज़ी अल्लाह ताला अन्हु परेशान थियो चवे थो हाणे जेकॾहिं आज़ान चवां थो त कसम टुड़े थो जेकॾहिं नथो चवां त शहज़ादा नाराज़ थियनि था जेकॾहिं इहे नाराज़ थींदा त महबूब नाराज़ थी वेंदो इन खे नाराज़ नाहे करणो हरत बिलाल रज़ी अल्लाह ताला अन्हु उहा आज़ान ॼण शुरू कई जॾहिं मदीने में बिलाल जे आज़ान जो आवाज़ आयो मदीने वारा घरनि मां डुड़ंदा अचनि था मर्द औरतूं नंढा वॾा पोढ़ा जवान पुछण वारा पुछा करनि था तव्हांखे छा थी वियो आहे अध राति जो काॾे वञो था चई असां उहा आज़ान ॿुधी आहे जेका मोहम्मद मुस्तफ़ा जे ज़माने में आज़ान थींदी हुई उहो उन वक़्त वारो मुअज़्ज़िन मोटी आयो आहे ॾिसो मता इमाम बि मोटी आयो हुजे पर दोस्तो इमाम कीअं मोटे इमाम त ओॾे वियो आहे जेको वेंदो आहे ओॾे त ओॾो मोटंदो नाहे त बहरहाल मुंहिंजा मोहतरम अज़ीज़ दोस्तो इस्लाम जा खोड़ सारा शहीद आहिनि इस्लाम जा खोड़ सारा शहीद आहिनि ऐं शहीदनि जो वॾो मर्तबो ऐं मक़ाम आहे ऐं वॾे में वॾो अल्लाह शहीद खे इहो एज़ाज़ ॾिए थो जो उन जे रत जो फुड़ वञा ज़मीन ते किरे ई नथो अॻे अल्लाह उनखे पंहिंजो दीदार कराए थो तंहिंजे करे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त सभई तव्हां शहादत जी तमन्ना कंदा कयो इहा दुआ घुरंदा कयो रब मूंखे तूं शहादत जो मौत ॾिजाए छो त फरमाए जेको शहादत जी घुर नथो करे न थी सघे थो इन जो ईमान ते मौत न थिए इन जे करे सभई दोस्त ही राति जो वक़्तु आहे क़बूलियत जो वक़्तु आहे सभई दोस्त दिल जो दिल में इहा दुआ घुरो रब मौत त ऊं ई अचणो आहे माण्हू हर हिक खे आहे रब असांखे शहादत जो मौत ॾिजाए अल्लाह ताला खां दुआ जेके मां अल्फाज़ चा शाला रब साईं